भारत जी हिक ॿी किरियल साज़िश बेनिकाब, कूड़नि मुक़ाबलनि जी माहिर भारतीय फ़ौज जो ॿियो फॉल्स फ्लैग ऑपरेशन बि नाकाम। मोदी सरकार सियासी मफ़ादनि ऐं दुनिया में शर्मिंदगीअ खां बचण लाइ पाकिस्तान ख़िलाफ़ किरियल हरकतुनि ते लही आई। जड़ी बूटियुनि जे ॻोल्हा में निकितल नीलम वादीअ जे 5 नौजवाननि खे गिरफ़्तार करे गुम करे छॾियो। सरफराज़, मोहम्मद फैज़, शेर अफ़ज़ल सिद्दीक़ ऐं गुलाम रसूल जी गुम थियण जी रिपोर्ट बि थाणे ते दाख़िल थियल। राह सां तालुक़ रखंदड़ सोशल मीडिया ऐं भारतीय अख़बारनि कूड़ी प्रोपेगेंडा शुरू करे छॾी। 5 मुबैना दहशतगर्दनि खे मारण जी बि वावेला। वालारिल कश्मीर ते क़ाबिज़ फ़ौज ग़लतीअ सां सरहद क्रॉस कंदड़ नौजवाननि खे शहीद करण जा ख़दशा वधाए छॾिया। इसराइल गॾियल क़ौमुनि जी जंगबंदीअ वारो ठहराउ हवा में उॾाए छॾियो। गज़ा ते बमबारीअ बाद ज़मीनी ऑपरेशन बि शुरू करे छॾियो। वधीक 300 फ़लस्तीनी शहीद। गॾियल क़ौमुनि जी 53 मुलाज़िमनि समेत गज़ा में शहीद थींदड़ फ़लस्तीनी जो अंग 8000 जे वेझो पहुची वियो। इसराइली परॾेही वज़ीर जो चवणु आहे त हमास खे दाइश जीअं ख़तमु कयो वेंदो। गॾियल क़ौमुनि जी जनरल असेंबली गज़ा में जंगबंदीअ बाबति अरब ग्रुप जो ठहराउ मंज़ूर करे वरितो। इसराइल, अमेरिका ऐं ऑस्ट्रेलिया समेत 14 मुल्कनि ठहराउ जी मुखालफ़त में वोट ॾिनो। OIC बि गज़ा ते इसराइली जारियत बंदि करण जो मुतालबो करे छॾियो। सऊदी अरब पारां बि इंसानी हमदर्दी जी बुनियाद ते इमदाद गज़ा पहुचाइण जो मुतालबो। इस्तेहकाम पाकिस्तान पार्टीअ जो पंजाब जे इलाइक़े जहानिया में पहिरियों सियासी पावर शो। IPP जे पैटर्न इन चीफ जहांगीर तरीन चयो आहे त PTI खे कामयाब कराइण लाइ 10 साल महिनत कई, पर PTI चेयरमैन वज़ीर आज़म जी कुर्सीअ ते वेहण बाद सभु कुझु विसारे छॾियो ऐं हिकु करे असुल अॻवाननि खे ॿाहिरि कयो वियो। हिन वक़्तु हिकु शख़्सियत न पर मुल्क जो अवाम आहे। इंतकाम ऐं नफ़रत जी सियासत खे हमेशह लाइ ख़तमु करणो पवंदो। IPP सदर अलीम ख़ान चयो त 50 वरनि खां उहे पार्टियूं ई इक़्तिदार में अचनि पियूं जिन अवाम खे कुझु न ॾिनो। अॼु बि उहे पार्टियूं हिकु ॿियो मौक़ो चाहिनि थियूं। छा PTI 1 करोड़ नौकरियुनि जो वाइदो पूरो कयो? उहे इक़्तिदार में अची मोटरसाइकिल वारनि खे पेट्रोल अधु क़ीमत ते ॾींदा। 300 यूनिट ताईं बिजली मुफ़्त ॾिनी वेंदी। औरतुनि खे बाख्तियार बणाइबो। UCC जी सतह ते पीअण जी पाणी जा फिल्टर प्लांट बि लॻाया वेंदा। इस्लामाबाद जी ज़िले इंतज़ामिया जमात इस्लामी खे गज़ा मिलियन मार्च जी इजाज़त ॾियण खां इनकार करे छॾियो। इंतज़ामिया पारां श्रीनगर हाईवे ते मार्च जूं हलंदड़ तयारियूं रोकण जी कोशिश। छिकतान ज़िले अॻवाननि समेत केतिराई कारकुन गिरफ़्तार, शेलिंग बि कई वई। जमात इस्लामी जे अॻवाननि जो चवणु आहे त मज़लूम फ़लस्तीनी सां यकजहतीअ जे इज़हार लाइ हर सूरत में मार्च कयो वेंदो। पुरअमन मार्च में रुकावट विझण जी कोशिश दौरान पैदा थींदड़ हालतुनि जी ज़िम्मेवार इंतज़ामिया हूंदी। सिंध जी निगरान हुकूमत सूबे में गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि खे वापसि मोकिलण वारे प्लान खे हथमी शिकिल ॾेई छॾी। कराचीअ में निगरान घरू वज़ीर हारिस नवाज़ जी सदारत हेठि आला सतही इजलास दौरान गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि जी वापसीअ वारे प्लान खे हथमी शिकिल ॾिनी वई। हारिस नवाज़ चयो आहे त 1 नवंबर खां गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि जी वापसीअ जो अमल शुरू थी वेंदो। गैर क़ानूनी तौर तरसियल परॾेहिनि लाइ हाजी कैंप कराची, जैकमाबाद ऐं हैदराबाद ज़िलनि में होल्डिंग कैंप्स क़ाइमु कयूं वयूं आहिनि। 5 मुल्कनि ॾांहुं वापसि वेंदड़ काफ़िलनि ऐं होल्डिंग सेंटर्स जी सिक्योरिटी यकीनी बणाई वई आहे। परॾेहिनि जी वतन वापसीअ वारे मनसूबे तहत सूबाई, डिवीज़नल ऐं ज़िले सतह ते कंट्रोल रूम बि क़ाइमु कया पिया वञनि। कंट्रोल रूम्स में पुलिस, नादरा, FIA, PDMA ऐं स्पेशल ब्रांच जा अहलकार पंहिंजूं ज़िम्मेवारियूं सरअंजाम ॾींदा। निगरान हुकूमत आई त मैशत ॾुखियाईनि जो शिकार हुई। हुकूमती क़दमनि सबबि मैशत बहितरीअ तरफ़ वधे पई। इंटरबैंक में डॉलर जी भेट में रुपयो मज़बूत थी रहियो आहे। रुपयो मुस्तहकम थियण में क़ानून लागू कंदड़ इदारनि जो अहम किरदारु आहे। नाणे वारी निगरान वफ़ाक़ी वज़ीर शमशाद अख्तर चयो आहे त करंसीअ जो ग़लति इस्तेमालु ॾोह आहे, उन खे रोकणु हुकूमत जो कमु आहे। स्मगलिंग खे रोकण लाइ बि क़दम खंया पिया वञनि। IMF प्रोग्राम ते बहितर अंदाज़ में अमल कयो वियो आहे। 2 नवंबर ते IMF वफ़द पाकिस्तान ईंदो।
नेब कानून में तरमीमन बाबत फैसले खिलाफ इंट्रा कोर्ट अपील सुप्रीम कोर्ट में ॿुधणीअ लाइ मुक़ररु। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस जी सरबराही में अंगारे ते लार्जर बेंच ॿुधणी कंदी। अदालत वफ़ाक़ी हुकूमत जी दरख़्वास्त ते धुरियुनि खे नोटिस जारी करे छॾिया। बेंच में जस्टिस अमीनुद्दीन, जस्टिस जमाल खान मंदोखेल ऐं जस्टिस अतर मिनल्ला शामिल। सुप्रीम कोर्ट जो जस्टिस हसन अज़हर रिज़वी बि 5 रुकनी बेंच जो हिस्सो हूंदो। सखर जी दहशतगर्दी टोड़ अदालत शहीद जान मोहम्मद महर क़त्ल केस में गिरफ़्तार कयल वधीक 3 सहूलियतकारनि जो जिस्मानी रिमांड मंज़ूर करे वरितो। 3 जवाबदार CTD हवाले। सखर पुलिस गुज़िरियल ॾींहुं 3 जवाबदारनि बशीर महर, शेरू शेख ऐं रमज़ान शेख जी गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। 2.5 महीना गुज़रण बावजूद शहीद जान मोहम्मद जा मुख्य कातिल गिरफ़्तार न थी सघिया। कातिलनि जी गिरफ़्तारीअ लाइ नवाब शाह, दादू ऐं ॿियनि शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। कातिलनि ऐं संदनि सरपरस्तनि जी फौरी गिरफ़्तारी जो मुतालबो। सखर IBA यूनिवर्सिटी में पाकिस्तान लिटरेचर फेस्टिवल जो इफ्तिताह शहीद जान मोहम्मद महर, प्रोफेसर अजमल सावंत ऐं फातिमा लाइ 1 मिंट जी ख़ामोशी अख़्तियार कई वई। निगरान वॾे वज़ीर मक़बूल बाक़िर चयो आहे त अदबी मेला असांजी क़ौम जी जटादार हुअण जो सबूत आहिनि। फ़न, सक़ाफ़त ऐं अदब क़ौमनि जी सुञाणप आहिनि। ठेड़ीअ खां कराचीअ लाइ निकतल JUI जो सिंध अमन मार्च मीरपुर ख़ास खां थींदो उमरकोट पहुची वियो। JUI कारकुननि तरफ़ां शानदार आजियां, गुलनि जी वर्खा। JUI जी सिंध जे जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सूमरो जो चवणु आहे त सिंध अंदरि क़बाइली जहिड़ा हथ वठी कराया वञनि था, जिन में रुगो ग़रीबनि जा ॿार ऐं नौजवान मारिजनि था। सिंध जो कचो धाड़ेलनि ऐं क़बाइली तकरारनि जे वर चाढ़ियो वियो आहे। शहरनि में स्ट्रीट क्राइम चोट चढ़ियल आहे। खैरपुर वेझो हाज़ुरीअ ते अदालत वेंदड़ पुलिस एहलकारनि मथां हथियारबंदनि जो हमिलो। फायरिंग में 1 पुलिस एहलकार ख़ादिम हुसैन ॼामड़ो शहीद ऐं मक़ामी आबादगार अली मोहम्मद मरी बि मारिजी वियो। 1 पुलिस एहलकार इम्तियाज़ पंवर ज़ख़्मी थी पियो। खैरपुर पुलिस जो कमनि जे फ़सुल खे कड़ो चाढ़े ऑपरेशन। फायरिंग में 1 हथियारबंद मारिजी वियो, सुञाणप न थी सघी। जमपीर वेझो सौट हथां सौट क़तल। ॻोठ उस्मान बिरोहीअ में जवाबदार कुहाड़ियुनि जा वार करे बकरियूं चारींदड़ रहमान बिरोहीअ खे क़तल करे छॾियो। जवाबदार फरार। मदे जी वेझो ॻोठ जिंदो देरो मां मुबैना तौर अगवा बाद आज़ाद करायल 6 क्लास जी शागिर्दियाणी अदालत में पेश। बयान बाद माउ हवाले। शागिर्दियाणी ताहिरा शेख खे पुलिस शिकारपुर जी अदालत में पेश कयो। अदालत नींगरीअ खे बयान बाद वालदा हवाले करे छॾियो। सरकार जी फ़रियाद ते 3 ॼणनि ख़िलाफ़ अगवा जो केस दाख़िल। मीरपुर माथिलो मां बि 3 साल अॻु मुबैना तौर अगवा थियल नारी ज़ुलेखा छिजण पंजाब जे शहर मुल्तान मां बाज़ियाब। ॻोठ फज़ल थहीम वासण ज़ुलेखा 2020 में मुबैना तौर अगवा थी हुई। छाछरो में 2 महीना अॻु घर अंदरि पुरस्कार नमूने फौत थियल नारी वारे केस में अहम अॻु भराई। पोस्टमार्टम रिपोर्ट में क़त्ल जी तस्दीक़। पोस्टमार्टम रिपोर्ट में जंहिं रसीअ सां नारीअ खे घुटा ॾेई क़त्ल कयो वियो, उन ते संदसि मुड़ुसु अब्दुल रहमान राहमू जे हथनि जा निशान मेच थी विया। नारी जे वारसनि 6 ॼणनि ते क़त्ल केस दाख़िल करायो हो। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे तेज़ त किथे हल्की बरसात। मुख़्तलिफ़ हंधनि ते ॻड़ो बि पियो। मलीर, मंज़ूराबाद ऐं दरिया खान मरीअ जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में ॻड़े सां गॾु वसकारो। जामशोरो, सन, थाणो बोला खान, हाला, भिटशाह, खैबर, काज़ी अहमद, मनहड़ो, सरहाड़ी ऐं ॿियनि इलाइक़नि में बि बरसात खां पोइ मौसम ख़ुशगवार थी वई। ऐं वर्ल्ड कप जे अहम मैच में ऑस्ट्रेलिया दिलचस्प मुक़ाबले खां पोइ न्यूज़ीलैंड खे 5 रन्सुनि तां शिकस्त ॾेई छॾी।
ऑस्ट्रेलिया तरफ़ां मिलियल 399 जे जवाब में न्यूज़ीलैंड जी टीम मुक़ररु ओवर्स में 9 विकेटनि जे नुक़सान ते 383 रन्स ठाहे सघी। केविस टीम जा रचिन रविंद्रा 116, जेम्स नेशम 58 ऐं डेरल मिचेल 54 रन्स ठाहे नुमाया रहिया। कैंगरोज़ जी ज़म्पा 3, हेज़लवुड ऐं कमिंस 2 विकेटूं वरितो। ऑस्ट्रेलिया जी ट्रेविस हेड 67 बॉल्स ते 109 रन्सुनि जी शानदार इनिंग्स खेली। डेविड वार्नर बि 81 रन्स ठाहे नुमाया रहियो।